ओ मुझा अजीजो मुझा भाईरो नबी ज़ैन फरमायो हर जुमे जी नमाज खां बाद में वींदा कयो कब्रिस्तान वनी पंहिंजे वालिदैन जी कब्र जी ज़ियारत कंदा कयो वनी पंहिंजनि मिटनि माइटनि जी कब्रुनि खे ॾिसंदा कयो वनी उन्हनि खे 3 दफ़ा कुल अल्लाह शरीफ पढ़ी बख़्शींदा कयो वनी उन्हनि खे उते सूरह यासीन शरीफ पढ़ी बख़्शींदा कयो वनी उते सूरह मुल्क पढ़ी करे उन्हनि खे बख़्शींदा कयो ऐं नबी ज़ैन फरमायो जेतड़ी उते वेही रहंदा कयो नजर फेराईंदा कयो त कीअं बाबो कीअं वालिद मोहतरम वेचारो दुनिया जो जान छॾे अॼु कीअं वेचारो कब्रिस्तान क़ब्र जे हवाले मण मिटनि जा मथां कल अम्मा वेचारी ज़िंदा हुई घरड़े में वेठी पई कचहरियूं कंदी हाणे अम्मा वेचारी कीअं कब्रिस्तान क़ब्र जे हवाले मण मिटनि जा मथां वञी ॾिसंदा कयो अधी वेचारी कीअं कल कचहरियूं बि करे अॼु वेचारी कब्रिस्तान क़ब्र जे हवाले मण मिटनि जा मथां ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो नबी साईं फरमायो तव्हां बि उते वेही करे सोच ऐं वीचार कंदा कयो त असांखे बि ईअं ई कब्रिस्तान जे हवाले थियणो आहे ईअं ई असांखे बि दुनिया जो जान छॾणो आहे जीअं अबू दुनिया जो जान छॾे आयो जीअं अम्मा मिठी दुनिया जो जान छॾे आई जियां भेण वेचारी दुनिया जो जान छॾे अची कब्रिस्तान क़ब्र जे हवाले थी ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो पाण उते झट घड़ी वियो त तव्हांजो दिमाग़ खुले अॼु तव्हां असांखे दुनिया जे चहच ते दुनिया जे हिर्स पागल ऐं मस्तानो करे छॾियो आहे अॼु हिननि टच मोबाइलनि माण्हुनि खे वाइड़ो बणाए छॾियो आहे अॼु कंहिंखे कब्रिस्तान यादि ई नाही अॼु कंहिंखे क़ब्र यादि ई नाही अॼु कंहिंखे मौत यादि ई नाही वतूं था लापरवाहीअ वारी ज़िंदगी गुज़ारींदा हेड़े रमज़ान वारे महीने में भी अल्लाह अकबर कबीरा अॼु मुसलमाननि जो हाल हीणो ॾिठो रमज़ान शरीफ वारे महीने में भी मुसलमान नमाज पढ़ण लाइ तैयार न आहिनि रमज़ान शरीफ जहिड़े महीने में भी मुसलमान कुरान शरीफ जी तिलावत करण लाइ तैयार न आहिनि रमज़ान शरीफ जहिड़े महीने में भी मुसलमान हाँ रोज़न रखण लाइ तैयार न आहिनि चङा भला ॾिसणा ऐं वाइसणा सेहतमंद रमज़ान जा रोज़ा नथा रखनि न रखियूं अल्लाह अकबर कबीरा ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो दिल रत जा घोड़ा गाड़े रही आहे अलाए छा थी आहे मुसलमाननि खे अलाए छो मुसलमान लापरवाह थी विया बेख्याला थी विया अलाए छो मुसलमाननि खां रमज़ान जी ख़ुशी भी मोकिलाए वई आहे अल्लाह अकबर कबीरा मूंखे यादि आहे मां जॾहिं नंढड़ो हुयुमि रमज़ान शरीफ जो चंड वेंदो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे एॾा त माण्हू मस्जिद में रमज़ान जे चंड ॾिसण सां पहुची वेंदा ॼण त जुमे जी नमाज़ आहे मग़रिब जी नमाज़ में एॾा माण्हू अजी मस्जिद में बेंदा जो मस्जिद फुल थी पवंदी तरावीह नमाज़ पढ़ण जो शौक़ सब बेदीन दीनदार थी वेंदा सब बेनमाज़ी थी पवंदा ॾाढ़नि कतरनि वारा कूड़ाइण वारा ॾाढ़ियूं छॾे ॾींदा
व्याज खोर रमज़ान में तौबा ताइब थींदा रुश्वती रमज़ान में तौबा ताइब थींदा ज़ानी रमज़ान में तौबा ताइब थींदा जुआरी रमज़ान में तौबा ताइब थींदा शराबी रमज़ान में तौबा ताइब थींदा नशाई रमज़ान में तौबा ताइब थींदा अल्लाहु अकबर कबीरा वाह जो वो ज़मानो हो वाह जो रमज़ान जी मुसलमानन में खुशी पैदा थींदी सब जो सब नेक बणी वेंदा सब जो सब नमाज़ी बणी वेंदा सब जो सब रोज़ा रखंदा वॾा त रोज़ा रखंदा मर्द त रोज़ा रखंदा मायूं त रोज़ा रखंदा पर नंढड़ा ॿार बि रोज़ा रखंदा इत्काब जे लाइ मर्द जी मस्जिद में एॾा वेंदा जो मस्जिदियूं फुल थी पवंदियूं अञा इत्काब वारा माण्हू बची पवंदा अल्लाहु अकबर कबीरा हाँ मायूं भी घर में इत्काब जो एतमाम कनियूं पर नंढड़ा ॿार भी खुशी में इत्काब में वेंदा अलाए छा थी वियो मुसलमाननि खे जो इत्काब में वेहण जे लाइ मुसलमान तयारु न आहिनि हाणे भी मां 7 खां वठी प्रोग्राम रमज़ान शरीफ़ जा शुरू कया आहिनि जे मस्जिद में वञा तो मूंखे इहा ई ॻाल्हि था कनि त साईं चङा भला माण्हू रोज़ा नथा रखनि साईं चङा भला माण्हू निमाज़ नथा पढ़नि साईं इत्काब में न वेठा आहिनि हिन मस्जिद में भी कोई इत्काब में न आहे ॿुधाइनि था साईं हुन मस्जिद में भी कोई इत्काब लाइ न आहे ओ मुसलमानो छो पाण खे तबाह ऐं बर्बाद कयो अथव छो पाण खे टच मोबाइल में फासायो अथव छो पाण खे गुनाहनि में तबाह ऐं बर्बाद कयो अथव छो पाण खे लापरवाह बणायो अथव ईअं न थिए जो क़ब्र क़यामत में रत जा पुड़ारो ओ बेनमाज़ियो ओ बेरोज़ादो और रमज़ान जे एहतराम न करण वारो वरी भी मां तव्हांखे गुज़ारिश थो कयां हिन मोबाइल जे ज़रिए हिन फेसबुक जे ज़रिए हिन यूट्यूब जे ज़रिए इंटरनेट जे ज़रिए सभिनी खे मुअद्दबाना मिंथे मेड़ थो कयां अल्लाह जो वास्तो थो संभालियो पाण जिन रमज़ान जो एहतराम न कयो आहे हाणे भी तव्हांखे वक़्तु आहे हाणे भी 2 टे ॾियारा रमज़ान जा पिया आहिनि वरी भी मोटी जो अल्लाह ॾे जंहिं रोज़ा न रखिया आहिनि वरी भी अल्लाह ॾे मोटी जो वरी भी अल्लाह को माफ़ी घुरो अल्लाह जे रहमत जा दरवाज़ा खुलिया ई खुलिया पिया आहिनि अल्लाह जे माफ़ीअ जा दरवाज़ा खुलिया ई खुलिया पिया आहिनि थोरो तव्हां सूर्य जो सॼी दिलि सां तौबा ताइब थियो अल्लाह फरमाए थो मां उमिरि जूं मदायूं माफ़ करण जे इंतज़ार में आहियां बानड़ा सुरीता वेझो त थी विया अचु त सयूं मोॾे अनीबू इला रब्बिकुम वस्लिमू या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। वॾा वॾा पहलवान सेहतमंद अटकल रोज़ा नथा रखनि साईं मूंखे शुगर आहे हाजी साहब खे शुगर न आहे पुछा कयो वीचारे वॾी शुगर पर रोज़ो हिकु न गुसायो ते अल्लाह जी ज़ात जो कसम आहे ज़रे बराबर भी हाजी साहब के तकलीफ नहीं दिया ये बहाना मुझे साईं शुगर आहे साईं मां नथो रखी सघां मूंखे साईं ब्लड प्रेशर आहे साईं मां रोज़ा नथो रखी सघां दिल खोटी चवंदा आहिनि उज़र घणा नियत में भंडणा त उज़र ठाही वेठा रमज़ान जे रोज़नि जे लाइ भी उज़र माण्हू ठाही वेठा आहिनि अटकलियूं कयूं वेठा